साईं रोडनि जी अहिड़ी ख़तरनाक हालत आहे जो मोटरसाइकिल हलण त परे जी ॻाल्हि थी वई आहे। आम वॾियूं गाॾियूं कीअं पियूं हलनि ऐं हेॾो वॾो टैक्स वठण जे बावजूदि सिंध जा मोटरवेज़ अञा न ठहिया आहिनि। पंजाब जा हर जेको आहे ज़िले में मोटरवेज़ तामीर थियल आहिनि, पर जेको आहे अफ़सोस आहे सिंध में अञा जेको आहे मोटरवे तामीर न थियो आहे। इन जो छा सबबु आहे? तव्हांखे आउं पंहिंजी स्टेट में जेका तो ॿुधी बि हूंदी जी जी त मां प्रोविंशियल असेंबली जे फ्लोर ते सही हा ऐं मां इन किसे खे हाईलाइट कयो आहे। मूंखे जेका ॼाण मिली आहे त जेको सखर ऐं हैदराबाद जे विच में असांखे हिकिड़ो मोटरवे जो ख्वाबु ॾेखारियो वियो हो, जी जी शायदि उहो तकमील ते न पियो पहुचे फीडरल गवर्नमेंट जे पॉलिसियुनि जे तहत। हाणे सिंध गवर्नमेंट कोशिशि करे शहर बैंक सां ऐं ॿिनि जे सहकार सां असां हिन मनसूबे खे खणूं था, पर उहो मनसूबो ज़ाहिर आहे त फीडरल गवर्नमेंट फंडिंग जा सोर्स असां वधीक आहिनि। उहो टाइम ते थिया तकिड़ो थिया, पर उहो हाणे उन में डिले थी वई। तंहिंजे करे तव्हांखे मुंहिंजी पॉलिसी या असांजे होम मिनिस्टर जी जेका स्टेटमेंट आई आहे उहा क्लियर थी आहे, पर कम अज़ कम मां वरी बि सेटिस्फाई कोन ऐं तव्हां सां मुतफ़िक़ आहियां। बयान ॾियण सां या इन ॾियण सां तव्हां पंहिंजो पाण खे आज़ाद करे जी जी असां हुननि जा इतिहादी ज़रूरु आहियूं फीडरल गवर्नमेंट में, पर मुंहिंजी तव्हां सां जे तवस सां पीपुल्स पार्टी गवर्नमेंट खे इहा गुज़ारिश आहे त असांखे वधीक माण्हुनि जो अहसासु आहे। असांखे अहिड़ी गवर्नमेंट जो इतिहादी न थियणु खपे जेका माण्हुनि जी रखवाली या माण्हुनि खे अमन अमान सां मुहैया नथा करे सघूं। तंहिंजे करे जेके असीं अपोज़िशन में वेहंदासीं त उहा का ख़राबु ॻाल्हि कान्हे, असांखे माण्हुनि जो मुफ़ाद वधीक पवंदा।